घर में हिकिड़ो मुंहिंजे पुठियां आहे, हिकिड़ो मुंहिंजे अॻियां आहे। ऐं अॻे घर वटि वेठो हुउसि, ओचितो ॿारनि में रड़ियूं थियूं त ॿार मूं वटि भॼी आया। चयूं त हथियारनि वारा माण्हू घर ते चढ़ी आया आहिनि। हुतां आयासीं, हुननि केतिरा ई राउंड असांखे बंदूकुनि जा सिधा आया। हिकिड़ो हिदायत, हिकिड़ो गुलाम सेन ऐं हिकिड़ो अब्दुल मालिक, जंहिंजे करे असीं ग़रीब माण्हू आहियूं, डप खां ॿाहिरि कोन निकितासीं। पुलिस खे घुराई, केतिरियूं रक़मूं ॾेई असांखे गिरफ़्तारीअ जा आर्डर कढी छॾिया पुलिस। ज़ुल्म जे इंतिहा आहे। जेकॾहिं असांजी हुकूमत खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। पंहिंजे घरनि में वेठा हुआसीं, तक़रीबन को किथे हो को किथे हो। ओचितो ॿारड़नि रड़ियूं कयूं, असांखे सिरोटा पिया लॻनि। असीं दौड़ी आयासीं ऐं दौड़ी अचण खां पोइ ॾिठोसीं त असांजे छितियुनि ते जेको सो माण्हू चढ़िया वेठा हुआ ऐं उन्हनि सिरोटा उछलिया पिए, जंहिंजे नतीजे में छोकिरे खे जेको आहे सो धकु लॻी वियो आहे। उनजी पासराटी हिकिड़ी आहे या ॿ आहिनि, टुटी पियूं आहिनि। ऐं असांजी जेको पुलिस बि का मदद कोन थी करे ऐं हुननि जे उताग ते एतिरे वाक़े जे हुजण जे बावजूद बि अची आई आहे। ऐं असांखां अञा सूधो जेको आहे सो को बि माना हाल अहिवाल न वरितो वियो आहे ऐं जेको आहे सो असां ते फायरिंग बि कई वई आहे। असांजो मुतालबो आहे त असां सां हक़ु कयो वञे, असां सां इंसाफ़ु कयो वञे। असांखे रोज़ पथरियूं हणंदा हुआ, इन हिसाब असां हिननि खे 2 टे चकर चयो। पोइ अॼु त असीं पंहिंजे को कंहिं कम सां निकितल हो, को कंहिं कम सां निकितल हो। ओचिता ॿार दाऊं करे भॻा घरनि ॾे त बाबा हितां पथर पिया लॻनि। असीं वियासीं त असां उन्हनि खे चयो बाबा हरू भरू असांखे पथर छला पहिरियों। उन हिसाब सां वरी उन्हनि मथां फायरिंग कराए भितर आया। पोइ उन हिसाब सां जान बचाइण लाइ ॿार लिकाइण घर आयासीं त वरी उन्हनि मथां फायर कराया। हमरा हिकिड़े खे धकु लॻा, असीं ॿारनि खे लिकाइण में पुरासीं। उन्हनि जेसीं धकु हणी उनखे सिर ॿिर लॻी, पासराटियूं भॼी पयूं।